मेहड़ सिंध जी पहिरीं औरत वज़ीर आज़म ऐं जमुर जी अलामत शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अणी वरसी जे मौक़े ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां वाबस्ता मैडम शबनम तलत महसर रईस मोहंदर बुरड़ो ऐं ॿियनि जी अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल। शहीद रानी जेकी पंहिंजा हिकिड़ा जज़्बा रखी ऐं जलावतनी खां पोइ पाकिस्तान जी सरज़मीन ते क़दम रखे आहे, उन खां अॻु में ही मेच्योर सियासतदान जी नज़र में अॻिते वधण जी कोशिशि कई, पर जेको सिलसिलो थियो 27 दिसंबर 2007 ते मोहतरमा जी शहादत थी, वो तमामु हिकु सिंध पाकिस्तान पर सॼी दुनिया लाइ हिकु ॾाढो नुक़सान वारे ॾींहुं अॼोको ॾींहुं आहे, जेको सभिनी खे तकलीफ़ वारो ॾींहुं ऐं स्याह ॾींहुं करे जेको आहे मल्हायो वञे थो। पर उन खे यादि करण जे लाइ सभु कुंड कुछ पाकिस्तान जे कुंड कुछ मां जेके कई अची ऐं मोहतरमा खे सलामी पेश करण जो ॾींहुं आहे, जंहिंजे करे काफ़िला रवां दवा आहिनि ऐं सभु ग़म में दुख में तकलीफ़ में जेके वरितल आहिनि। माशाल्लाह हुन पंहिंजा रोटी कपिड़ा मकाम ॾियण जी कोशिश कई आहे, बिल्कुलु कई आहे। ऐं मोहतरमा पंहिंजी औरतुनि खे वुमेन राइट्स ॾेई वई आहे ऐं हुननि खे हिकिड़ो तमामु घणो मज़बूत इनकम सपोर्ट जे प्रोग्राम सां करे वई आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट जे प्रोग्राम सां असांजी औरतुनि में जेके बाशहूर न हूं उन्हनि में शहूर अची वियो त असांजी मनी ऑन मनी आहे। हाणे औरतूं सम्झनि थियूं असांजी मोहतरमा जी जेके पैसा मिलनि था उहे असांजा पंहिंजा पैसा आहिनि ऐं इहा असांजे लाइ हिकिड़ो वॾो सुठो औरतुनि जे लाइ पैगाम आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।